केमिस्ट्री क्लास 9 बाब 8 केमिकल रिएक्टिविटी सबक 12 हिस्सों पहिरियों डिटेल्ड क्वेश्चंस आया केमिस्ट्री उस्ताद नजीला चन्ना आगे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे जो लेक्चर जा मौजू आहिनि बाब आहे केमिकल रिएक्टिविटी ऐं उन जो सेक्शन सी एक्सरसाइज जो हल कंदासीं डिटेल्ड क्वेश्चंस सेक्शन सी में 10 डिटेल्ड क्वेश्चंस आहिनि हिन पार्ट पहिरें में असां 5 जेके आहिनि मैग्नीशियम जो पीरियोडिक टेबल में पोजीशन ऐं उनजे अहमियत ताईं क्लियर कंदासीं बक़ाया जेको सेक्शन सी जो हिसो बचंदो उनखे असां सेक्शन सी हिसे ॿिए में क्लियर कंदासीं। सवाल नंबर पहिरियों आहे एक्सप्लेन इम्पोर्टेंस ऑफ सिल्वर। सिल्वर जंहिंजी निशानी आहे ए जी चांदी। इट इज़ वाइडली यूज्ड इन सोसाइटी। इहो समाज में तमामु वॾे पैमाने ते इस्तेमालु थींदड़ अंसर आहे। इट इज़ यूज्ड इन ज्वेलरी डेकोरेटिव आइटम्स एंड सिल्वर टेबलवेयर। इनखे असां ज़ेवरात में ऐं घर खे सिंगारींदड़ आइटम्स जे लाइ ऐं चांदीअ जा जेकी थाम वग़ैरह थींदा आहिनि उन्हनि में पिणु इस्तेमालु कंदा आहियूं बिकॉज़ इट डज़ नॉट टार्निश एंड मेंटेन इट्स सिल्वरी शाइनी अपीयरेंस। छाकाणि त इहो डल कोन थींदो आहे, इन जो रंग ऑक्सीजन सां रिएक्शन जे करे उहो घटिजंदो कोन्हे को। उनजी जेका चांदीअ जहिड़ी अछी चमक हूंदी आहे उहा सदाईं साॻी इंटैक्ट रहंदी आहे। इट इज़ यूज़ टू मेक मिरर बिकॉज़ इट इज़ बेस्ट रिफ्लेक्टर ऑफ विजिबल लाइट। चांदीअ मां आईना पिणु ठाहिया वेंदा आहिनि छो त चांदी विजिबल लाइट जो तमामु बहितरीन रिफ्लेक्टर आहे। सिल्वर फॉर्म्स कंपाउंड्स ऑफ सिग्निफिकेंट इम्पोर्टेंस। चांदी तमामु अहम वर्क वठाईंदो आहे। मिसाल जे तौर ते सिल्वर नाइट्रेट या ल्यूनर कास्टिक जंहिंखे असां हेलोजन जी डिटेक्शन जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं हिकिड़ी टेस्ट में। ऐं ॿियो लाइट सेंसिटिव मटीरियल ठहंदो आहे सिल्वर ब्रोमाइड या सिल्वर आयोडाइड जो जंहिंखे असां फोटोग्राफिक फिल्म में इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं उहो सिल्वर ब्रोमाइड जेको आहे पंहिंजो जेॾीमहिल जो टुटंदो आहे उन ते उस लॻंदी आहे त इहो जेको सिल्वर आहे लाइट सेंसिटिव हुजण जे करे उहो असांखे फोटोज़ जेके असांखे इन्हनि फिल्म्स ते नज़र ईंदा आहिनि उहे इन सिल्वर जा ई ठहियल हूंदा आहिनि छो त उहे लाइट ते हिकिड़ी सूरत वठी करे बीहंदा आहिनि जेको असांखे फोटो वांगुरु नज़र ईंदो आहे। एक्सप्लेन द इम्पोर्टेंस ऑफ गोल्ड। सोन जी अहमियत बयानु कयो। गोल्ड इज़ इम्पोर्टेंस इन अवर सोसाइटी। समाज में सोन खे तमामु वॾी अहमियत आहे। इट इज़ यूज्ड इन ज्वेलरी बिकॉज इट हैज़ वेरी हाई लस्टर येलो कलर एंड टार्निश रेजिस्टेंस। सोन खे असां ज़ेवरात में इस्तेमालु कंदा आहियूं छो त उनजी चमक तमामु वॾी आला क़िस्म जी हूंदी आहे ऐं फिको रंग उनजो तमामु ख़ूबसूरत हूंदो आहे ऐं उहो टार्निश रेजिस्टेंस हूंदो आहे। उहो पुराणो कोन थींदो आहे, उनखे खाद कोन लॻंदी आहे। Gold is used in electronic components because it is highly efficient conductor of current and cannot corrode. सोन खे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स में पिणु इस्तेमालु कयो वञे थो छो त इन में करंट खे गुज़ारण जी तमामु वॾी इफिशिएंसी हूंदी आहे ऐं इहो इनखे खाद कोन लॻंदी आहे, कोरोजन नाहे लॻंदी सोन खे। Therefore, gold is used in cell phones, global positioning system, calculators, etc. इन खाद न लॻण जे करे ऐं बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी हुजण जे करे सोन जूं जेके वायरूं आहिनि सन्यूं तारियूं आहिनि उहे सेल फोन्स में GPS सिस्टम्स में या कैलकुलेटर में इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि। गोल्ड इज़ यूज्ड इन कनेक्टिंग वायर्स, कनेक्शन स्ट्रिप्स, स्विचेस एंड रिले कॉन्टेक्ट्स टू मेक इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस हाईली रिलायबल। बिजलीअ ते हलंदड़ जेके डिवाइसूं आहिनि उन्हनि खे रिलायबल बणाइण जे लाइ पिणु स्विचिस में, स्ट्रिप्स में या तारुनि खे कनेक्ट करण लाइ पिणु सोन इस्तेमालु कयो वञे थो। गोल्ड इज़ यूज्ड इन लैपटॉप कंप्यूटर्स फॉर रैपिड एंड एक्यूरेट ट्रांसमिशन ऑफ डिजिटल इंफॉर्मेशन। डिजिटल इंफॉर्मेशन जी तुज़ ट्रांसमिशन करण जे लाइ पिणु कंप्यूटरनि में, लैपटॉप्स में गोल्ड इस्तेमालु थिए थो। गोल्ड सिंबलाइज़िस प्योरिटी, ब्यूटी एंड स्टेबिलिटी, so it is used in making medals, trophies, awards, etc. सोन प्योर हूंदो आहे, ख़ूबसूरती जी अलामत आहे ऐं मुस्तहकम आहे, मज़बूत आहे।
इन जे करे उन मां मेडल्स, ट्रॉफीज़, अवार्ड्स वग़ैरह ठाहिया वेंदा आहिनि. It is used in dentistry because it is chemically inert, non-allergic and easy for dentists to work. ॾंदनि वारे शोबे में पिणु सोन जो इस्तेमालु कयो वेंदो आहे छो त सोन नॉन अलर्जिक आहे ऐं गैरामिल आहे. इन जे करे उन मां ॾंद सोन जा ठाहिया वेंदा आहिनि जेके माण्हुनि खे लॻाया वेंदा आहिनि. Gold coated polyester films are used in space vehicles to reflect infrared radiation and stabilize the temperature of a space vehicle. खिलाई जेके गाॾियूं आहिनि उन्हनि जे मथां पिणु सोन जा जेके कोटेड फिल्म्स थींदियूं आहिनि उहे उन्हनि ते चाढ़ियूं वेंदियूं आहिनि त जीअं इंफ्रारेड रेडिएशन्स खे उहे वापसि रिफ्लेक्ट करे छॾनि ऐं स्पेस व्हीकल जो टेम्परेचर मेंटेन थी सघे. हेलमेट जेका थींदी आहे एस्ट्रोनॉट जी उन जे मथां पिणु सोन जो तओ चढ़ियल हूंदो आहे त जीअं शदीद जेके सिज जा किरण आहिनि उन्हनि खे उहो रिफ्लेक्ट बैक करे ऐं एस्ट्रोनॉट जूं अखियूं ऐं उन जी जेका स्किन आहे उनखे महफ़ूज़ रखी सघे. घरनि खे जेको गिलास जेके थींदा आहिनि उन्हनि जे मथां कॾहिं कॾहिं किथे किथे सोन जी कवरिंग थियल हूंदी आहे, कोटिंग थियल हूंदी आहे त उहो जेकॾहिं ॿाहिरां हूंदो आहे घर जे त ॿाहिरां ईंदड़ जेके शुआ हूंदा आहिनि उन्हनि खे सोन जो जेको कोटिंग्स हूंदियूं आहिनि उहे रिफ्लेक्ट बैक कंदियूं आहिनि. ईअं जेको अंदरियों घरु आहे असांजो उहो ऊन्हारे में थधो रहंदो आहे. सियारे में वरी जेकॾहिं अंदरि गिलास सरफेस कोटेड हुजनि गोल्ड सां त वरी सियारे में अंदरि जेकॾहिं गर्मी पैदा थिए थी, बाहि ॿरे थी त उन हीट खे पिणु इहो साॻियो ई वरी अंदरि कमरनि में लॻल जेको गोल्ड आहे उहो उन्हनि खे रिफ्लेक्ट करे कमरे में अंदरि ई बंदि कंदो आहे. तंहिंजे करे सियारे में वरी असांजो जेका कमरा हूंदा आहिनि उहे गरम रहंदा आहिनि. सवाल नंबर 2 आहे एक्सप्लेन द एक्सपेरिमेंट टू टेस्ट क्लोराइड एंड आयोडाइड आयन्स. क्लोराइड ऐं आयोडाइड आयन्स जे तजुर्बे ते रोशनी विझो त उन्हनि जी टेस्ट कीअं कई वेंदी आहे. असां पढ़ियो हुयोसीं त टेस्ट फॉर क्लोराइड में असां छा कंदा आहियूं त फ्यू ml असां को बि सॉल्यूशन खणंदा आहियूं. मिसाल जे तौर ते असां समुंड जो पाणी खयोंसीं, पोइ असां उन में डाइल्यूट नाइट्रिक एसिड ऐं सिल्वर नाइट्रेट शामिलु कंदा आहियूं. उन्हनि ॿिन्ही खे मिलाइण सां जेकॾहिं वाइट पीपी ठही पई तव्हांखे नज़र अचे थी त यानी उन में क्लोराइड थी सघे थो मौजूदु हुजे. पक करण जे लाइ पोइ वरी असां छा कंदासीं, इन पीपीटी में असां अमोनियम हाइड्रोक्साइड जो सॉल्यूशन विझंदासीं. अमोनियम हाइड्रोक्साइड जो सॉल्यूशन विझण खां पोइ जेकॾहिं वाइट पीपीटी अमोनियम हाइड्रोक्साइड में ॻरी वई त पोइ पका आहे त इन में क्लोराइड आयन्स जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि. वरी आयोडाइड आयन्स जे लाइ जेका टेस्ट आहे उहा बि ईअं ई थींदी आहे त असां कुझु ml साल्ट को बि खणंदासीं जंहिंमें शक हुजे त हिन में आयोडीन आहे या असांखे चेक करणी आहे त उन सॉल्ट सॉल्यूशन में असां कुझु ड्रॉप्स नाइट्रिक एसिड जा ऐं कुझु जेके कतरा आहिनि उहे सिल्वर नाइट्रेट जा विझंदासीं. येलो क़िस्म जी जेकॾहिं पीपीटी ठही थी पवे त असांखे इहो शक पैदा थींदो त इन में आयन थी सघे थो मौजूदु हुजे. पक करण जे लाइ येलो पीपीटी में अमोनियम हाइड्रोक्साइड जो सॉल्यूशन विझंदासीं. जेकॾहिं येलो पीपीटी जेका आहे उहा अमोनियम हाइड्रोक्साइड में ॻरे नथी त पोइ पक थी वेंदी त इन में आयोडाइड आयन्स जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि. सवाल नंबर 4 आहे त एक्सप्लेन इलेक्ट्रोपॉजिटिव कैरेक्टर ऑफ मेटल्स. धातुनि जो इलेक्ट्रोपॉजिटिव ख़ासियत बयानु कयो. मेटल्स आर हाईली इलेक्ट्रोपॉजिटिव. धातु घणे भाङे सभई इलेक्ट्रोपॉजिटिव हूंदा आहिनि, इलेक्ट्रॉन ॾियण जी सघ रखंदा आहिनि. ड्यू टू दिस प्रॉपर्टी दे ईज़िली लूज़ देयर वैलेंस शेल इलेक्ट्रॉन्स. इन ख़ासियत जे करे उहो पंहिंजे वैलेंस इलेक्ट्रॉन जेके हूंदा आहिनि उन जे आख़िरी शेल वारा इलेक्ट्रॉन उहे आसानी सां पाण विञाए छॾींदा आहिनि. When an atom or a molecule loses electron, then it changes into positively charged ion known as cation. जॾहिं को बि एटम या मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन विञाईंदो आहे त पोइ उहो वाधू चार्ज वारी आयन यानी केटायन में तब्दील थी वेंदो आहे. मिसाल जे तौर ते एल्यूमिनियम आहे, जॾहिं हुन 3 इलेक्ट्रॉन पंहिंजा विञाया आहिनि त एल्यूमिनियम 3 पॉजिटिव थी वियो आहे ऐं इन पॉजिटिव चार्ज वारी आयन खे असां सॾूं था केटायन. Electropositive character of metals increases down the group with increasing atomic size. जीअं जीअं ग्रुप में असां हेठि हलंदासीं
त एटॉमिक साइज़ वधंदी वेंदी ऐं उन जे करे मेटल्स जो इलेक्ट्रोपॉजिटिव कैरेक्टर बि वधंदो वेंदो। मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसो अल्कली मेटल्स खे त उहो जीअं जीअं हेठि हलूं था त उन्हनि जी एटॉमिक साइज़ वधंदी थी हले ऐं उन्हनि जा आयोनाइज़ेशन जेके पोटेंशियल वैल्यूज़ आहिनि उहे बि घटिजंदा था हलनि। द न्यूक्लियस फोर्स ऑन वैलेंस शेल इज़ वेरी वीक। जीअं जीअं हेठि हलंदासीं त एटम जो वॾो थींदो वेंदो त उन जे न्यूक्लियस जी जेका छिक आहे उहा पंहिंजे वैलेंस शेल ते कमज़ोर थींदी वेंदी। सो दे कैन लूज़ देयर वैलेंस इलेक्ट्रॉन ईज़िली। तंहिंजे करे उन्हनि जो जेको ॿाहिरियों वैलेंस इलेक्ट्रॉन आहे उहो आसानी सां विञाइजी वेंदो आहे। हैंस दे आर हाईली रिएक्टिव। इन जे करे उहे तमामु घणा आमिल आहिनि, रिएक्टिव आहिनि, हाईली इलेक्ट्रोपॉजिटिव, इलेक्ट्रॉन मस्बत आहिनि यानी इलेक्ट्रॉन ॾेई छॾींदा आहिनि, पावरफुल रिड्यूसिंग एजेंट्स, उहे ॿियनि जी रिडक्शन कराईंदा आहिनि, पावरफुल रिड्यूसिंग एजेंट्स आहिनि, एंड कैन नॉट एग्ज़िस्ट फ्री इन नेचर। ऐं इन जे करे उहे वरी तव्हांखे नेचर में आज़ाद या अकेला बि कोन मिलंदा आहिनि। सवाल नंबर 5 आहे एक्सप्लेन द पोजीशन ऑफ मैग्नीशियम इन पीरियोडिक टेबल एंड इट्स इंपॉर्टेंस। पीरियोडिक टेबल में मैग्नीशियम जी पोजीशन ऐं अहमियत बयानु कयो। मैग्नीशियम इज़ 8th मोस्ट अबंडेंट एलिमेंट फाउंड इन अर्थ्स क्रस्ट। ज़मीन जे तह में, मथे तह में 8 नंबर ते घणे मिक़दार में मिलंदड़ अंसर मैग्नीशियम आहे। मैग्नीशियम बिलोंग्स टू सेकेंड ए ग्रुप एंड थर्ड पीरियड ऑफ पीरियोडिक टेबल। मैग्नीशियम जो ताल्लुक ॿिएं ए ग्रुप सां आहे, ॿियों ए ग्रुप आहे हिन में आहे ऐं 3 पीरियड में मौजूदु आहे, हिकिड़ो पीरियड, ॿियों पीरियड, हे 3 पीरियड। ही मैग्नीशियम अंसर आहे जेको धरतीअ जे क्रस्ट में 8 नंबर ते तमामु घणे मिक़दार में मिलंदड़ अंसर आहे। इट इज़ अ ग्रे वाइट मेटल। ग्रे वाइट कलर जो ही हिकिड़ो धातु आहे। इट्स नेम इज़ ड्राइव्ड फ्रॉम मैग्नेशिया, अ डिस्ट्रिक्ट इन ग्रीस। यूनान जे ज़िले मैग्नेशिया जे पोयां हिन जो इहो नालो रखियो वियो आहे। इट मेल्ट्स एट 650 डिग्री सेंटीग्रेड। 650 डिग्री सेंटीग्रेड ते मैग्नीशियम रिझंदो आहे एंड बॉइल्स एट 1090 डिग्री सेंटीग्रेड, ऐं 1090 डिग्री सेंटीग्रेड ते इहो बॉइल थींदो आहे। Magnesium reacts violently with water and releases hydrogen gas. मैग्नीशियम खे जेकॾहिं असां पाणी सां मिलायूं त पाणी सां उहो वायोलेंटली रिएक्शन कंदो आहे ऐं हाइड्रोजन गैस जा बुड़बुड़ा उन मां ख़ारिज थियण लॻंदा आहिनि। मैग्नीशियम फायर कैन नॉट बी एक्सटिंग्विश्ड विद वाटर। जेकॾहिं मैग्नीशियम जी बाहि थी लॻे त उहो पाणीअ सां नथी विसाए सघिजे, बिकॉज़ हाइड्रोजन गैस इज़ हाईली फ्लेमेबल। छो त हाइड्रोजन गैस बाहि पकड़ींदड़ गैस आहे एंड इंटेंसिफाइज द फायर, ऐं उहा रहंदो बाहि खे वधाईंदी। मैग्नीशियम फायर कैन बी एक्सटिंग्विश्ड बाय यूज़िंग ड्राई सैंड। ख़ुश्क वारीअ सां जेकॾहिं तव्हां मैग्नीशियम जी बाहि विसायो त उहा विसामजी वेंदी आहे। सवाल नंबर 5 सां गॾु असांजो सेक्शन सी डिटेल्ड क्वेश्चन जो पार्ट पहिरियों हिते पूरो थिए थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।